मीरपुर भटोड़े में सारियुनि जो फसल तैयार थींदे ई वापारियुनि 32,000 रुपया खरार मां कटौती करे 28,000 रुपया करे छॾियो। बरसात ऐं बोर्ड जे सतायल आबादगारनि खे जा मथे ते हथ अची विया। सरकारी अघ मुक़ररण जो मुतालबो। सिलसिले में आबादगारनि कादिर ज़हूर, नवाज़ डेतो, अब्दुल्ला बार ऐं ॿियनि चयो त हिकु त सारियुनि जो फसल जी एवरेज तेज़ तरीन बरसात सबबि वॾी घटिताई आहे ऐं हेठियां ज़मींदार ऐं पाणियुनि वधीक बीहण करे सबबि फसल सारियुनि जो ॿुॾी वियो, जंहिं सबबि असां आबादगार तबिके सां गॾु शदीद गर्मी में ज़मीननि में महिनत ऐं मज़दूरी कंदे हारियुनि जो बि वॾो नुक़सानु थियो आहे। ॿियो वरी जेको फसल बचियो आहे उन जो बि वापारियुनि ऐं राइस मुल्क मालिकनि अघु घटिताई करे मुआशी बदहाली तरफ़ धिकण जा मनसूबा जोड़े छॾिया। असां सख़्तु परेशान आहियूं ऐं सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हुननि वधीक चयो त 32,000 रुपया खरार मां हिकदमि 28,000 रुपया खरार अघु करण जी तेलकी इंतिज़ामिया राइस मुल्क मालिकनि ऐं वापारियुनि ख़िलाफ़ नोटिस नाहे वरितो। हिननि वधीक चयो त असां DC सुजावल, AC मीरपुर भटोड़ो ऐं मुख़्तियारकार मीरपुर भटोड़ो समेत एला अख़्तियारनि खां मुतालबो करियूं था त मिल मालिकनि पारां हिकदमि सारियुनि जी खरार जी अघ ते 4,000 रुपया घटिताई ऐं वापारियुनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे ऐं सरकारी पारां मुनासिब अघ मुक़ररु करे असांजी मुआशी बदहाली खां बचायो वञे। रिपोर्ट अशरफ चांडो, शाहीन न्यूज़, मीरपुर।